अस्सलामुअलैकुम दोस्तों, बदर मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बाबर के सलाम पेश करे तो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं हाला जो हिकिड़ो ॻोठु आहे जमाल लाहिरी ॻोठु तमामु वसी आबादी ते मुश्तमिल आहे ऐं उन में कई कास्टनि जा माण्हू रहनि था। उते मौजूदु आहियूं। अॼोकी जेका असांजी महिमान शख़्सियत आहे उहे असांजी महिमान शख़्सियत आहिनि उहे आहिनि मोहतरमा ख़ातुल फैज़ मला साहिबा, जेके पाण सियासी समाजी वर्कर आहिनि ऐं उन खां अलावा पोलियो जेका आहे टीम आहे हिनजी उनजे एरिया इंचार्ज बि आहिनि ऐं बुनियादी तौर ते उहे जेको सोशल वर्कर आहिनि, पर उन्हनि जो जेको रोज़गारु आहे उहो आहे लेडी हेल्थ वर्कर। अचो तव्हां सभिनी जी मोहतरमा ख़ातुल फैज़ मला साहिबा सां मुलाक़ात करण। अस्सलाम वालेकुम आदी। वालेकुम सलाम। आदी आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांजे बज़्म मेहरान खे टाइम ॾिनो, वक़्तु ॾिनो। दादा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मटियारी मुंहिंजा करे असांजे ॻोठ में आया आहियो ऐं असांजी जेका ज़िंदगी गुज़री आहे कॾहिं असां उनजे बारे में सोचियो बि कोन हो ऐं उहो ई असांजी जेका तव्हां असांखे बचपन वारियुनि ॻाल्हियुनि खे दोहिरायो आहियो, सभु ॻाल्हियूं पुछणु चाहियो पिया ऐं असांजे हिकिड़ी कहाणी आहे जेका असांजी ताईं ज़ूम करे रखणु चाहियो पिया। इहा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांखे जेको आहे सो आया आहियो ऐं असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो अथव। अदी बज़्म मेहरान जो कमु इहो आहे त जेके लिखियल शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे आवाम जे अॻे पधिरो कजे ऐं उन्हनि जी जेका ज़िंदगी जी महिनत आहे उनखे आवाम सां आॾो आणिजे। सभ खां पहिरीं पंहिंजो तारीफ़ कराईंदा नाज़रीन सां। मुंहिंजो नालो ख़ातुल फैज़ आहे ऐं मुंहिंजो जेको ॻोठु आहे जमाल डेरी आहे, तहलको हाला ज़िलो हैदराबाद, ज़िलो मटियारी। ऐं जेका मुंहिंजी पैदाश सा मुंहिंजी न्यू सैदाबाद में थी आहे ऐं शादी थी ऐं शहर मंझां ॻोठ में आई आहियां ऐं हाणे मुंहिंजो रहाश हिते ॻोठ में आहे। वाह वाह वाह। पोइ तव्हांजी हिते जॾहिं शादी थी आई पोइ ॻोठ में शहर मां ॻोठ में आया, अजीब माहौल लॻो या न एडजस्ट थी विया? जी अदा बिल्कुलु अजीब माहौल हो, छो त असां शहर में पलिया वॾा थियासीं ऐं शहर जो माहौल बिल्कुलु आज़ादु माहौल आहे ऐं आउं वरी हिकिड़े घुटियल माहौल में आयसि ऐं जेके बाइका ते उन ॻाल्हि खे हूंदा हुआ जेके औरतुनि खे इज़त ई कोन ॾींदा हुआ, उन हिसाब सां बिल्कुलु इज़त ई कोन ॾींदा हुआ उन ॻोठ में। पर हुआ असांजा माइट, पर मुंहिंजो बाबा जेको शहर में रहंदो हो ऐं समाजी वर्कर हो ऐं जेको सो हू कारकुन थी रहियो हो, GM सैद जो कारकुन हो। ऐं मुंहिंजी अम्मा बि ईअं हुई, उहा पंहिंजे वक़्त जी काउंसलर बि थी रही हुई ऐं चेयरमैन बि थी हुई न्यू सैदाबाद जी ऐं हूअ सियासत में तमामु हुनजो सुठो किरदारु रहियो आहे। मुंहिंजे बाबा जो बि सुठो किरदारु रहियो आहे। त असां आज़ादु हुआसीं ऐं असां रैलियुनि में असां उन्हनि प्रोग्रामनि में बाइका ते असां ईंदा वेंदा हुआसीं बचपन खां वठी। पर जॾहिं असां हिन ॻोठ में आयासीं तॾहिं असां टिनि माण्हुनि जी मतिलबु मुंहिंजे ॾेर जी, मुंहिंजे सहुरे जी ऐं मुंहिंजे घर वारे जी इजाज़त मिलंदी तॾहिं आउं सिर्फ़ु पंहिंजे माइटनि में ई रुॻो वञी सघंदी हुअसि ऐं ओड़े पाड़े सां ॻाल्हाइण जी बि इजाज़त कान हूंदी जो आउं केरु कंहिंसां सिर्फ़ु ॻाल्हायां। पोइ अहिड़े घुटियल माहौल में आयासीं त लाज़िमा अजीब त इलाही लॻो, पर छा त असांजे बाबा जी इहा ई नसीहत हुई त बाबा जिते तव्हांजी शादी थी वञे पई तव्हांखे उते ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे त उनखे असां एडजस्ट कयो ऐं उन सां गुज़ारियो। पोइ कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे हिते तकलीफ़ूं आयूं, पोइ ही औरतुनि जे लाइ तव्हांजा जेके ही कम आहिनि पोइ हुनजी कीअं शुरूआति कई तव्हां? दरअसल इहो ई हो जो मुंहिंजी ज़िंदगीअ जी जे कहाणी ॿुधंदो त लिखण वारा पना ई खुटी वेंदा, छो त एतिरा ज़िंदगीअ में ॾुख बि मिलिया आहिनि ऐं हिमत कान हारी ऐं असां पंहिंजे जज़्बे जोश सां पंहिंजी ज़िंदगीअ खे संवारियो, पर ॿियनि जे लाइ बि असां पंहिंजा रस्ता खोलिया। छो त मूंखे मुंहिंजे बाबा जॾहिं पढ़ायो बि न तॾहिं बि मुंहिंजा माइटनि खे सभई ईअं चवंदा त हीअ औरतुनि छोकिरियुनि खे पिया पढ़ाईंदी हीअं आहे हीअं आहे, मतिलबु मुंहिंजे बाबा खे बि सुठो कोन सम्झंदा हुआ। पोइ जॾहिं आउं पढ़ियल लिखियल औरत हिते छोकिरी हिते आयसि त हिते जे माहौल त मूंखे बिल्कुलु सफ़ा मायूस करे छॾियो, पर मूं हिमत कान हारी ऐं मुंहिंजे बाबा जो ऐं मुंहिंजी अम्मा जो मूंसां साथ रहियो ऐं मुंहिंजो जेको घर वारो हो उनजो बि मूंसां साथ हो। पर हू जीअं त असां सफ़ा नंढी असांजी उमिरि में शादी थी हुई, ऐं 12 सालनि जी हुअसि ऐं मुंहिंजो घर वारो 14 सालनि जो त असांजी एतिरी उमिरि में शादी थी हुई। जी त असांजी जेका मुंहिंजे बाबा मुंहिंजो घर वारो जेको हो उनखे मतिलबु मुंहिंजो सहुरो ऐं मुंहिंजा ॾेर
सहुरो मुंहिंजो जल्दी वफ़ात करे वियो, पर मुंहिंजा ॾेर जेके हुआ से उन्हनि खे इजाज़त कोन ॾींदा, पर मुंहिंजे घर वारे खे बि मार कुट कंदा हुआ, मुंहिंजी शादीअ खां पोइ बि मार कुट कंदा हुआ। त हू उन्हनि खां डिॼंदो, मूंखे मोहबत त जाम ॾींदो, पर हुननि जे अॻियां ॻाल्हाए कोन सघंदो। मुंहिंजे घर वारे खे जॾहिं फालिज थियो त बिल्कुलु असां मायूस थी वियासीं। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मुंहिंजे ॾेरनि बि असांखे अलॻि करे छॾियो। अलॻि करे छॾियो त मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजी अम्मा आया ऐं ॾाढा असांखे मायूस ॾिसी करे उन्हनि चयो त तव्हां हलो असां वटि हली रहो, ऐं तव्हांजी जेसीं ताईं तव्हांजो घर वारो सही थिए तेसीं तव्हां रहो। पर मूंखे इहो सुठो न लॻो। मूंखे जेका मुंहिंजी मदद करणी अथव मुंहिंजे घर में ई मुंहिंजी मदद कयो, ऐं आउं पंहिंजो घर कान छॾींदसि। पोइ जेकी मुंहिंजे बाबा वारनि मदद कई उन हिसाब सां असां पंहिंजी जिदोजहद कई, ऐं सिलाई कढ़ाई हे हुनजे हिसाब सां असां पढ़ाई महिनत करे पंहिंजे घर वारे खे बि ठीकु कयूं, पंहिंजे बचनि खे बि पालियूं। पोइ जॾहिं मुंहिंजो घर वारे ॾिठो त सॼी जेका मुंहिंजे बचनि खे संभालण वारी, मूंखे संभालण वारी मुंहिंजी घर वारी आहे, त पोइ आउं छो ॿिए कंहिंजो साथ ॾियां। ऐं पोइ हुनखे हिमत बि थी वई, जीअं ई बीमारी मां उथियो न त हुन मुंहिंजे बाबा खे चयो त मुंहिंजी घर वारी खे का नौकिरी वठी ॾे। मुंहिंजे बाबा मूंखे नौकिरी वठी ॾिनी, तॾहिं इतफ़ाक़ सां हेल्थ वर्करनि जूं नौकिरियूं आयूं, त मुंहिंजे बाबा पंहिंजे घर वारीअ खे बि वठी ॾिनी, मूंखे बि वठी ॾिनी। पोइ असां नौकिरी कई ऐं कयमि बि पंहिंजे माउ गॾु, ईअं न त अकेली हुयसि, पंहिंजे माउ सां गॾु ड्यूटी कयमि। पर हुनजे बावजूद बि मुंहिंजे बिरादर वारनि जेको आहे सो मुंहिंजे साहुरनि उन्हनि मूंखे तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, ऐं बिल्कुलु असांखे बिरादरी मां कढी छॾियूं, पर असां हिमत कान हारी। ऐं जॾहिं आउं लेडी हेल्थ वर्कर थियसि, पोइ मूंखे ख़बर पई त हिकु कुंड में रोइण वारी औरत खे कीअं संभाले ॿाहिरि कढणो आहे। पोइ मूं जिदोजहद कयो। उनजे मुंहिंजे हेल्थ जे ड्यूटीअ जे दौरान हिकिड़े एनजीओ आई जेका हैंड्स नालो ॿुधल हूंदव, उहा आई, त उन बि समाजी कमु करण जे लाइ असांजे ॻोठ में आई, ऐं औरतुनि जे सिहत जे लाइ ऐं उनजे तरक़ीअ जे लाइ उन कमु कयो। उन सां गॾिजी मूं कमु कयो। पोइ त कंहिं बि जेका औरत कंहिं कुंड कुड़च में वेठल हुई, उनजे लाइ मूंखे अलाह साईं जुरियत बि ॾिनी, हिमत बि ॾिनी, ऐं एनजीओ जो साथ ॾिनो। पोइ मूं पंहिंजे ॻोठ जे लाइ कमु कयो। जॾहिं ॻोठ जे लाइ कमु कयुमि त पोइ हिमत जीअं पोइ मुंहिंजी वधंदी वई। पोइ मूं पंहिंजे तहलके लाइ कमु कयो। तहलके खां पोइ ज़िले जे लाइ पंहिंजी तनज़ीम ठाहियमि, जंहिंजो नालो अलमेराण वेलफेयर एसोसिएशन हो। उनजी आउं ख़ुदि प्रेसिडेंट हुयसि, उहा ठाहियमि। उन जा बि मूं पंहिंजे सिर्फ़ु ॻोठ खे न, पर मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके बि ज़रूरतूं हूंदियूं हुयूं उहे असां उन्हनि जो सपोर्ट कई। उन में नलका आहिनि, बाथरूम आहिनि, मशीनियूं, शादीअ जा जेके आहिनि से ग्रांट हुयूं, शादियूं करायूंसीं असां ॻोठनि में। सिहत जा इलाही मसइला हूंदा उहे असां हल कया, पर असां पुलिस जा मसइला बि हल कया ॻोठनि जा। तमामु घणी जेका असां जिदोजहद असां कई। जीअं ई जिदोजहद कंदा वियासीं तीअं असां थोरा दुनिया जे नज़रुनि में ईंदा विया, ऐं रस्ता बि खुलंदा विया असांजे लाइ। तीअं ई असां पोइ आख़िर में असां जेको आहे सो पूरे पाकिस्तान में कमु कयो आहे। उन खां पोइ मूंखे मास्टर ट्रेनर जी ट्रेनिंग ॾिनी, उहा मूं ट्रेनिंग अटेंड कई। उन में आउं पूरे पाकिस्तान जे पूरे सिंध जा जेके ज़िला आहिनि उन्हनि ज़िलनि में एज़ ए मास्टर ट्रेनर सिंध एग्रीकल्चर एंड फिशिंग वर्कर जे तरफ़ां उन्हनि में मूं जेको आहे सो बाक़ाइदे मर्दनि ऐं औरतुनि खे सेशन ॾिना ऐं उहो कमु कयो। ईअं ई असांजी जिदोजहद जेका असां जारी रही। पोइ असां जेके प्रोग्राम कया, उन प्रोग्राम में असां पंहिंजे ॻोठनि में सेमिनार कया, जेके बि हुनजे हद खां वधीक सेमिनार कया। हिकु सेमिनार सिर्फ़ु ॻोठनि जे तहत ताईं कयासीं, ॿिया वरी ज़िले लेवल ते असां सेमिनार कयासीं पंहिंजे औरतुनि जे आलमी ॾियारे ते असां उहे कया। ऐं जेके मज़दूर डे आहे उहो असीं मल्हाईंदा हुआसीं। ऐं अहिड़ा जेके ख़ासि ॾिहाड़ा आहिनि उन्हनि ॾिहाड़नि में असां औरतुनि खे गॾु करे उन्हनि खे बाक़ाइदे स्पीचूं करे उन्हनि खे उहे ॻाल्हियूं सम्झाईंदासीं, टेबला कंदासीं, जीअं ॿियनि माण्हुनि ताईं जिन ताईं न आहे ख़बर। हूअं त असां सेशन करे सिर्फ़ु 4 या 5 माण्हुनि खे ॿुधाए थी सघियासीं, पर जॾहिं असां सेमिनार ते करे उन में असां टेबलो पेश ते कया त उहे पूरे जेको आहे सो ॻोठ ताईं जा ज़िले ताईं उहे ॻाल्हियूं असांजो ओसी ताईं पहुतियूं थिए, ऐं उहा असांजी अवेयरनेस वधी पई। अहिड़े तरीक़े सां असांजी जिदोजहद मतिलबु पूरे सिंध ताईं पोइ पाकिस्तान ताईं सोशल कमु रहियो उन में पूरे मुआशरे खे फ़ाइदो जी कंहिं ताईं पहुतो, थोरो तव्हांखे घणो भला फ़ाइदो पहुतो? जी बिल्कुलु। असां इहो आहे जो असां पंहिंजे बचनि खे तमामु घणी सुठी तइलीम ॾिनी ऐं उन्हनि खे अॻिते कढियो। सिर्फ़ु मुंहिंजा बचा न
पर मुंहिंजे बिरादर जा जिन जेके माण्हुनि असांखे बिरादर मां कढी छॾियो, अॼु अलाह जो शुक्र आहे जो उन्हनि जूं नियाणियूं बि हींअर कंहिं न कंहिं पोस्ट ते आहिनि, बाइकाते नौकिरीअ में आहिनि, पोस्ट ते आहिनि। ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं हिकिड़ी औरत चाहे त उहा पाण पढ़ण जे लाइ या उहा निकिरे थी, उहा चाहे त ॿियनि औरतुनि खे कढी सघे थी। का वरी अहिड़ो हूंदी आहे जा औरत हिकिड़ीअ जो किरदारु ख़राबु हूंदो आहे त पोयां उन्हनि जो सॼा रस्ता सभिनी औरतुनि जे लाइ बंदि थींदा आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह आउं उहा औरत हुयसि जंहिं ॿियनि औरतुनि जे लाइ, ॿियनि नियाणियुनि जे लाइ रस्ता खोलिया। ऐं असांजे ॻोठ में मूं औरतुनि जो स्कूल खोलियो, जेको छोकिरियुनि जो स्कूल कोन हो, बालगाना स्कूल खोलियो जेको वॾनि औरतुनि खे पढ़ायो। क़ुर शरीफ़ मूं पाण पंहिंजे ॻोठ में छोकिरियुनि खे पढ़ायो। अॼु अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे ॻोठ में 2 मदरसा आहिनि जेके क़ुर शरीफ़ पढ़ाइनि पिया। ऐं लॻे ईअं थो त मतिलबु मुंहिंजो ॻोठ शहर थो लॻे, ॻोठ कोन थो लॻे, छो तइलीम जे हिसाब सां। तव्हां हेसि ताईं जेका महिनत कई हाणे उहा कंटिन्यू आहे या ब्रेक थी वियो? जी न न, कंटिन्यू आहे, जेसीं हयाती आहे तेसीं त कंटिन्यू रहंदी। वरी हाणे वक़्त खां पोइ त का ख़बर न आहे केतिरे केतिरा अॻियां था निकिरनि था, पोइ था वञनि, या त का ख़बर कान्हे। बाक़ी तव्हां एज़ ए लेडी हेल्थ वर्कर रहिया आहियो, औरतुनि जो जेके जेनेटिकल बीमारियूं आहिनि, जेके ज़नानी बीमारियूं आहिनि, उन में केतिरी हद ताईं जेको ही तव्हांजो कारवां आहे लेडी हेल्थ वर्कर जो सिहत खातो आहे, उहो केतिरे हद ताईं कामयाबु वियो आहे? जीअं त हींअर बिल्कुलु इन ॻाल्हि जी जेके शादीशुदा औरतूं आहिनि उन्हनि खे त बाक़ाइदे ख़बर आहे। ऐं हर ॻोठ में जे लेडी हेल्थ वर्कर वञे थी त हींअर हर ॻोठ में जेका खाना बदोश आहिनि न, उन्हनि जे बि औरतुनि खे ख़बर आहे त कीअं डिलीवरी थींदी आहे, हिन जा चेकअप केतिरा आहिनि, कराइणा आहिनि या कोन कराइणा आहिनि, ऐं उन्हनि खे बाक़ाइदे ख़बर आहे। पर असां वटि वरी जेको तौलीदी सिहत जो सेशन हलनि था, उहे असां नौजवान छोकिरियुनि खे था ॾियूं, छोकिरनि खे ऐं छोकिरियुनि खे, नौजवाननि खे ॾींदा। त उहे शादीअ खां पहिरीं उन्हनि छोकिरियुनि खे, उन्हनि खे अॻु में ख़बर आहे त असांखे छा करिणो आहे, छा न आहे करिणो, ऐं असांखे कहिड़ी शइ खाइणी आहे, कहिड़ी न आहे खाइणी। बाक़ाइदे उन्हनि जो असां उन्हनि खे हेल्थ में सेशन ॾींदा आहियूं। उहे असां वटि बाक़ाइदे किताब आहिनि, ऐं उन्हनि किताबनि ते असां उन्हनि खे सेशन ॾींदा आहियूं त जेका छोकिरी हिन उमिरि में अचे थी छा खाइणु घुरिजेसि, हिन उमिरि में अचे थी छा करणु घुरिजेसि, त हुनजी जेका अॻिते हली हुनजी ज़िंदगी माउ थींदी त उन माउ में हुनखे कहिड़ी मुश्किलातूं खां पहिरीं पाण खे बचाइणो आहे, त उहे असां सेशन ॾियूं था। त बाक़ाइदे जेकॾहिं लेडी हेल्थ वर्कर सची आहे त उनजे ॻोठनि में जेको बि कमु आहे न, सो उहा उन ॻोठ में का बि औरत जेका न बाशऊर कान हूंदी, शऊर वारी हूंदी, बिल्कुलु मतलब लाशऊर न हूंदी, शऊर वारी हूंदी। तव्हां घर घर वञो था, पोइ तव्हांखे गवर्नमेंट का अहिड़ी फैसिलिटी मुहैया कई आहे जो तव्हां हर वक़्तु घर खां नथा वञी सघो? तव्हांजे घर में को गवर्नमेंट तव्हांखे को सिहत मर्कज़ क़ाइमु करे ॾिनो आहे? बोर्ड लॻा पिया हूंदा आहिनि? जीअं त असांखे बाक़ाइदे मेडिसन मिलंदी आहे। अच्छा जी हा, असांखे ॻोठनि जे हर मरीज़नि जे लाइ असांखे मेडिसन मिलंदी आहे, जंहिंमें जे मोशन जेका बीमारी आहे, दस्तनि जी बीमारी आहे, उनजे लाइ, साह जी बीमारीअ जे लाइ, बुखार जे लाइ, पेट जे कीड़नि जे लाइ, मुख़्तलिफ़ जेके नंढियूं नंढियूं बीमारियूं, ज़ुकाम थधि इन्हनि जूं जेके बीमारियूं आहिनि, उन्हनि जे लाइ असांखे मेडिसन मिलंदी आहे, जेका असीं पूरे मंथ में हलाईंदा आहियूं। वरी ॿिए मंथ में असांखे वरी उहा मिलंदी आहे। ऐं जेको हिफ़ाज़ती टुका आहिनि उहे बाक़ाइदे असां वटि हर हफ़्ते में महीने में 2 चकर ईंदा आहिनि, ऐं उहे टुका बि सभिनी ॿारनि खे लॻंदा आहिनि। उहे तव्हां हिते लॻाईंदा आहियो, दर दर वञी लॻाईंदा आहियो? न, अॻे असांखे कोन हूंदो, असांखे दर दर लॻाइणो पवंदो, पर हाणे असांखे सेशन करिणो थो पए। ऐं ही मुंहिंजो हेल्थ हाउस आहे, त उन हेल्थ हाउस में जेको आहे सो असां विहारे ऐं उन्हनि खां उन्हनि खे उहो जेको वैक्सीनेटर आहे अची वेहे थो, ऐं असां उते सभिनी ॻोठारनि जे जेके ॿार आहिनि उन्हनि खे उते घुरायूं था। ऐं माशाअल्लाह हींअर शऊर एतिरो अची वियो आहे, सिर्फ़ु मस्जिद में ऐलान कंदी आहियां ऐं सभु ॿार हिते गॾु थींदा आहिनि, हिते हुननि जी वैक्सीन थी वेंदी आहे। ऐं इहा आहे जो जेका बि लेडी हेल्थ वर्कर सुठो कमु करे थी त उनखे गवर्नमेंट कुझु न कुझु सपोर्ट करे थी। त असांजो इहो आहे त कुझु जेके छोकिरियूं, मूंखे हुन सुपरवाइज़र जी ऑफर मिलियो, पर मां मुंहिंजे घर वारे मूंखे इजाज़त कान ॾिनी, मां सुपरवाइज़र कान थियसि, पर पोइ बि मूंखे एरिया इंचार्ज कयो वियो। छो त मथां जी जेका हुई त अधी कातिल जो तमामु घणो कमु थियल आहे, ऐं अधी कातिल खे कान का कुझु हिनखे प्रमोट कयो। हा, त पोइ वरी मूंखे एरिया इंचार्ज, हींअर पोलियो में जाऊं एरिया इंचार्ज आहियां, 5 टीमूं आहिनि मुंहिंजूं, उहे जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में कमु कनि थियूं उन्हनि जी आउं सपोर्ट कयां थी। औरतूं तमामु घणी जेनेटिकल बीमारियुनि में वथियल आहिनि, वीकनेस उन्हनि खे तमामु घणी हूंदी आहे, उन्हनि खे ॼाण न आहे। जेका तव्हां ॻाल्हि कई पई त शादीअ खां पहिरीं जेको असां तौलीदी सिहत मुतलिक़ ॼाण ॾियूं था,
उन जे बावजूदि कई गैप रहिजी वञनि जी था। बिल्कुलु इहो त आहे। त उन जा सबब छा आहिनि? माण्हू तव्हांखे कम्यूनिटी वारा तावन कोन था कनि, या गवर्नमेंट जे तरफ़ां एतिरा रिसोर्स तव्हांखे कोन मिलियल आहिनि, जीअं तव्हांखे का सवारी जी फैसिलिटी या तव्हांखे ॿियो को अहिड़ो मेडिकल प्रोवाइड कोन कयो वियो आहे? न त असांजी आहे जो असांजो ॻोठ माशाल्लाह इलाही वॾो आहे। हा, उनजो 3 लेडी हेल्थ वर्कर आहिनि। 1800 खां मथे असांजी आबादी आहे। अच्छा, हा, तंहिंजे हूंदे बि 1800 न पर 3000 खां मथे असांजी आबादी आहे। पर तंहिं हूंदे बि असांजे ॻोठ में इस्पताल कान्हे। इहा इस्पताल कान्हे। इस्पताल कान्हे। उनजे करे असांजी जेके आहिनि से ॿाइट फ़ासिले ते हा, आहिनि, उहे मुख़्तलिफ़ गाॾियुनि में चढ़ी उते वञनि थियूं। बाक़ी इहो आहे त भाणवट असां खां थोरो परे आहे, 15 किलोमीटर परे आहे। उते इस्पताल आहे जेका राति ॾींहुं खुलियल आहे। उते गाॾी बि आहे। उन गाॾीअ जो नंबर असां हेल्थ वर्करनि खे बि ॾिनल आहे। जेके हामला औरतूं जिन खे असीं सेशन ॾींदा आहियूं उन वक़्तु असां उन्हनि खे लिखी ॾेई छॾींदा आहियूं। उहो गवर्नमेंट जो पीपीएचआई जो पीपीएचआई जो सही। उहे उन्हनि खे फोन कंदा आहिनि त ईंदा आहिनि। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां ॿुधायोमांव त असांजे ॻोठ में अगरि इस्पताल हुजे त सभु सहूलियतूं थी वञनि। त इहा आहे इन गैप जे करे जेके आहिनि से हामला औरतूं जेके 4 खां 5 चेकअप कराइणा आहिनि से चेकअप करण खां रहिजी वञनि थियूं। ऐं जेके औरतूं आहिनि पेट थियण खां पहिरीं कमज़ोर थियनि थियूं, ॿार नंढड़ा आहिनि कमज़ोर थियनि थियूं, उन्हनि जे लाइ जेको उन्हनि खे असां केतिरियूं बि सेशन ॾियूं था पर उहे लाग़रज़ाई कनि थियूं। ॼाण उन्हनि खे सभु हूंदी आहे पर लाग़रज़ाई तमामु घणी औरतूं कनि थियूं, जंहिंजे करे उहो पाण ई पंहिंजी मुसीबत में फासी थी वञनि। बिल्कुलु। तव्हां सोशल वर्कर रहिया, ट्रेड यूनियन में कमु कयो, तव्हां कीअं था भायो त औरतुनि जा जेके तमामु तर मसइला आहिनि उहे गवर्नमेंट सतह ते हल थी चुका आहिनि, या अञा बि अॼु बि औरत कई मसइलनि जो शिकार आहे? सिंफ़ी तशदुद जो शिकार आहे, मुआशराती तशदुद जो शिकार आहे, अॼु बि नियाणियुनि खे तालीम मिले थी या कान थी मिले? उन मुतलिक़ जेको सिंध गवर्नमेंट जी पॉलिसियुनि खां मुतफ़िक़ आहियो या न? हा त इहा जेका तव्हां था ॻाल्हि कयो न त अञा ताईं इहे गैप आहिनि। सही। इहे गैप इलाही आहिनि। ऐं औरत अॼु बि सिर्फ़ु ईअं कोन्हे त लठ खणी कंहिंखे मारियो वियो त इहो तशदुद आहे, पर अॼु बि उन्हनि खे इलाही जेके न तशदुद जा इलाही तरीक़ा आहिनि, इलाही आहिनि जिन सां थियनि था। कंहिंखे ज़हनी दबाव आहे, कंहिंखे कहिड़ी बि तशदुद में अॼु बि आहिनि। बाक़ी कारोकारी वारो जेको केस आहे सो किथे किथे आहे। ऐं सिंध में कुझु इलाइक़नि में आहे, ऐं वेझे तर में जहिड़ो असांजे इलाइक़े में जहिड़ो को वाक़िया कोन पिया थियनि। बाक़ी तशदुद या गवर्नमेंट जे तरफ़ां सभु सहूलियतूं मुहैया थियल हुजनि से अञा कोन्हनि, अञा इलाही गैप आहिनि। औरतुनि जा, बहिराड़ी जी औरतुनि जा, शहरनि जी औरतुनि जे भेट में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि जेके सरकारी सतह ते हल थियणु घुरिजनि? ॾिसो त शहर में जेके औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ इलाही सहूलियतूं आहिनि। हिकु त इस्पतालूं वेझियूं वेझियूं ठहियलूं आहिनि। ॿियो त उन्हनि जे ट्रांसपोर्ट जे लाइ हींअर ॾिसो मेट्रो बसूं आयूं आहिनि, अहिड़ियूं गाॾियूं आहिनि जिन में उन्हनि जो अहिड़ियूं गाॾियूं आहिनि जिन में बसूं हाणे कारूं कढियूं अथनि ऐं वरी हाणे हू ॾियनि पिया स्कूटरियूं बि ॾियनि पिया। इन्हनि जूं इहे सहूलियतूं शहरनि में मौजूदु आहिनि। ऐं असांजे ॻोठनि में आहिनि बि सभु लिंक रस्ता। लिंक रस्तनि में जेसीं वॾी गाॾी कजे थी तेसीं त हुन मंज़िल ते पहुचजे, न त यकी गाॾीअ खां सवाइ त नथो वञे। अगरि हिते असांखे ट्रांसपोर्ट हुजे, जेका मिसाल अहिड़ियूं कारूं हुजनि या अहिड़ी बसूं हुजनि जेके इन्हनि ॻोठनि में खणी अचनि, जीअं हैदराबाद में बस आहे या मेट्रो बस आहे, उहा तमामु सवली आहे। अंदरि एसी लॻी पई अथनि, 5 मिंट बि औरत वीचारी हुन में सुकून सां वेही सघे थी। ऐं असां वटि हिकिड़ा रस्ता उहे बि सुठा कोन्हनि के रस्तनि जी जेका हामला औरत अगरि इन्हनि रस्तनि तां वञे थी त हुनजे घस में ई डिलेवरी थी वञे, अहिड़ी हालत हुननि सां रस्ता कनि था। ऐं ॿियो गाॾियुनि जी सहूलियत कोन्हे को। ऐं जेका ही बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम हले थो, इन सां लाइ बि जेका सपोर्ट थियण जे बदिरां इलाही औरतुनि खे ऐं जेको थाणे में औरत वञे थी, थाणे में बि सिर्फ़ु मेल वेठा हूंदा आहिनि, फीमेल जी का बि कान्हे। हालांकि ॿुधो ईअं पिया त खोड़ छोकिरियूं भर्ती थियूं आहिनि, पर जेको थाणे में वेंदो त सिर्फ़ु मेल वेठा हूंदा, फीमेल कोन हूंदी। उन्हनि जी का बि उते फीमेल अगरि वञे थी न त भला औरत वञे त औरत खे उते सपोर्ट त थी वञे न। छा सिर्फ़ु शहरनि में जीअं मसइला आहिनि औरतुनि जे लाइ, या अहिड़ियूं जेके शहरनि में ॻोठनि में कोन्हे, ॻोठनि में बि तमामु घणा मसइला आहिनि। छो त ज़ाल बि ॻोठनि में घणी आहे शहर खां, त उन्हनि जे लाइ इहे सहूलियतूं अगरि ॻोठनि जे लाइ कयूं वञनि
इहे गवर्नमेंट खे पॉलिसीअ में जे रखनि त उहे कनि त तमामु बहितर थींदो। इन जे लाइ इहे हंगामी सहूलियतूं जेके आहिनि से ॻोठनि जे हिसाब सां हुअणु घुरिजनि। जेके बि तव्हांजे फील्ड में तव्हांजे एरिया में सिंध जे अंदरि नियाणियूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि जे लाइ अव्हांजो पैगाम कहिड़ो हूंदो? ॾाढा महिरबानी जो तव्हां एतिरो मूंखे क़ाबिल सम्झो जो मूंखे तव्हां इहो सवालु कयो। हा, ऐं इहो ई नियाणियुनि जे लाइ, पंहिंजे भेनरुनि जे लाइ, पंहिंजे माइरुनि जे लाइ इहो कंदुसि त जेके माइरूं आहिनि से पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे नुंहरुनि खे हिकु नज़र सां ॾिसनि ऐं पंहिंजे जेको नियाणियूं आहिनि उन्हनि खे तइलीम ॾियारीनि। तइलीम ॾियारण खां पोइ उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उनखे आज़ादु छॾीनि। ईअं न त जीअं पहिरां जे ॻोठनि में इहो हूंदो आहे त जेको फ़ैसिलो मड़ियो वञे सो उन्हनि जी मर्ज़ीअ सां न, पर माइटनि जी मर्ज़ीअ सां मड़ियो थो वञे। इहो नियाणियुनि जे लाइ इहो ज़ुल्म न कयो, छो त नियाणियूं बि उहे ई इंसान आहिनि। मर्द जो हर ख़्वाहिश पूरी कई थी वञे, औरत जी नथी कई वञे। त आउं इहो ई पैगाम ॾींदसि त ख़ुदा रा जेके तव्हां औरतूं आहियो से त पंहिंजे औरतुनि ते ज़ुल्म न कयो। जेके नियाणियूं आहिनि पंहिंजूं उन्हनि खे ओतिरी तइलीम ॾियो जेतिरी तव्हां मर्दनि खे तइलीम, पंहिंजे पुटनि खे तइलीम था ॾियो, ओतिरी तइलीम ॾियो। जेकॾहिं हू चाहिनि थियूं असांखे हिते पढ़ायो या असांखे हीअ नौकिरी खपे या असांखे हिन पोस्ट में जे चाहियूं था, असीं डॉक्टर थियण था चाहियूं, असीं मास्टर थियण था चाहियूं, त उनजी ख़्वाहिश जे लाइ उन जे लाइ तव्हां भरपूर उन्हनि नियाणियुनि जो साथ ॾींदो त उहो ज़रूरु उन मंज़िल ते पहुचंदो। दिल की ख्वाहिशें हज़ार ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। ज़िंदगीअ में कहिड़ी ख्वाहिश जेका अणपूरी रहिजी वई हुजे? अहिड़ी मुंहिंजे नज़र में कान्हे का ॾुख, बसि इहो त मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे आउं पढ़ाईंदी आयसि ऐं वॾो पुटु जीअं हींअर 2 सालनि जो आयो त उहो त फ़ौज में वेंदो या पुलिस में नौकिरीअ कंहिं में वेंदो, पर जेॾी महिल 2 सालनि जो थियो हुनजो NIC ठही तयारु थियो, हुनखे एक्सीडेंट थियो, हुनजो 2 टंगूं भॼी वियूं। उहो सही मुंहिंजो को ऑफिसर कोन थी सघियो। सही ऐं नंढे पुट खे पढ़ायो त जाम अथमि, पर उन जी वरी दिलचस्पी बि ऑफिसरी लेवल ते आहे कोन। ॾिनमि ॾाढा इंटरव्यू ॾिना अथसि, इंटरव्यू तमामु घणा ॾिना अथसि, कराची समेत ॾिना अथसि, पर अञा ताईं मतिलबु सही उहो कंहिं पोस्ट ते कोन्हे। इहो आहे त गवर्नमेंट जी का बि असांखे हिकिड़ी सही नौकिरी मिली वञे न तरक़ी, सही। इहा ख़्वाहिश मुंहिंजी रही आहे। शाइरी वणंदी आहे तव्हांखे? तमामु घणी। अच्छा, कहिड़ो शाइर पसंदि आहे? मूंखे जेको शाइर पसंदि आहे अयाज़। अयाज़, शेख अयाज़। शेख अयाज़। वाह वाह, सही। मौसीक़ी ॿुधंदा आहियो? मौसीक़ी ॿुधंदा आहियूं। कहिड़ो फनकार पसंदि आहे? फनकार जो इहो पुराणो कोन्हे को फोटो ज़रदारी। फोटो ज़रदारी। ज़रदारी जो सही। पुराणो। किताब पढ़ंदा आहियो? किताब घटि पढ़ंदी आहियां। घटि पढ़ंदा आहियो। पर जीअं सैद जा जेके हिसाब किताब आहिनि न उहे पढ़ंदी बि आहियां, ॿियनि खां ॿुधंदी बि आहियां, उन्हनि जी दिलचस्पी सही। ज़िंदगी यकीनन हिकिड़ो सफ़र आहे। ज़िंदगीअ जो हिकिड़ो यादगार सफ़र जेको सदाईं यादि रहिजी वियो हुजे। असां जॾहिं नारायण कारायण ते वियासीं न, नारायण कागान। नारायण कागान ते उहो जेको सफ़र सो यादगार सफ़र आहे। वाह वाह। तमामु सुठो, छो त हिते असां गर्मीअ में वियासीं, मई जो महीनो हो, हिते तमामु घणी गर्मी, उते वियासीं त सिर्फ़ु बर्फ़ पई पई ऐं तमामु लुत्फ़ उहो अंदोज़ ज़िंदगीअ जो यादगार सफ़र आहे। सही। को अहिड़ो माण्हू जेको ज़िंदगीअ में सदाईं यादि ईंदो हुजे ऐं विछड़ी वियो हुजे? सही। इहे ॿुधाए नथा सघजनि। सही। तमामु तरह फील्ड में तव्हां रहिया, औरतुनि जे लाइ तव्हां कमु कया, सोशल तव्हांजी तंज़ीम आहे, लेडी हेल्थ वर्कर बि रहिया, ऐं हिन वक़्तु तव्हां छा करे रहिया आहियो? हींअर बि जेके सच पुछो तव्हां, औरतुनि जे लाइ जिदोजहद अॼु ताईं मुंहिंजी वाह थिए पई, छो त ॻोठ में जेके छोकिरियूं आहिनि से असांजो हींअर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 10 ताईं स्कूल असांजे ॻोठ में अची विया। सही। पर उन्हनि औरतुनि खे, छोकिरियुनि जे माइरुनि खे, छोकिरियुनि जे पीअरुनि खे अॼु बि मुंहिंजी उहा ई हूंदी आहे, सेशन में, कचहरियुनि में, प्रोग्रामनि में उन्हनि खे इहो ई हूंदो आहे त बाबा नियाणियुनि खे पढ़ायो, अॻिते वधायो ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजे मंज़िल ते पहुचायो। जेतिरो ताईं ख़र्चु पुटनि ते था कयो ओतिरो नियाणियुनि ते ख़र्चु कयो। मतिलबु जिदोजहद मुंहिंजी अॼु बि जारी आहे। सही। हो जेका हिकिड़ी हुई जेका मीडिया ते बि ईंदी हुई ऐं
सेमिनारनि ते उन्हनि जे ज़ाहिरी तौर ते, पर हींअर सिर्फ़ु लिकियल आहे, पर सेम कमु आहे, सही सेम कमु आहे। हूअं सॼी सिंध में हुई, हींअर सिर्फ़ु पंहिंजे ज़िले ताईं ज़िले आहे, में घणो क़दुरु पंहिंजे ॻोठ ताईं आहे, त अॼु ताईं बि मतिलबु जिदोजहद जारी आहे। सही छो त हिकु माण्हू उहो हूंदो आहे जेको जिदोजहद करे चुको हूंदो आहे न, उनखे चुप करे वेहण ईंदो ई कोन्हे, सही चुप करे हुनखे वेहण ईंदो ई कोन्हे। सो उन्हनि बिल्कुलु में आऊं हिकिड़ी आहियां। बिल्कुलु पूरे ज़िले जे अंदरि जेके बि हेसि ताईं तरक़ियाती कम थिया आहिनि, डेवलपमेंट जा कम थिया आहिनि, ऐं उन मुंहिंजा तव्हां केतिरो मुतमिन आहियो? ज़िले लेवल ते त एतिरा कम हींअर अल्हम्दुलिल्लाह स्कूलनि ते सुठो कमु हले पियो, तमामु सुठो कमु हले पियो। ऐं ॿियो रोडनि ते बि लिंक रोड जाम पिया ठहनि, सही इहो सुठो पियो थिए। ऐं इस्पतालुनि ते बि हींअर तमामु, पर आहे प्राइवेट इदारनि जो, पर इस्पतालुनि ते कमु सुठो पियो थिए। सही ऐं हर इस्पताल, अॻे इस्पतालुनि में सिर्फ़ु चेकअप कंदा हुआ, पर हींअर हर इस्पताल में अल्ट्रासाउंड मौजूदु आहे, त उते जो उते हुनजी सिहत जो औरत जे लाइ मसाइलो हल थी थो वञे। सही जीअं HB आहे टेस्ट, हुनजी ओॾी महिल एन टाइम ते ख़बर थी पइजे, त उते जो उते हुननि जी वरी माइटनि खे सेशन ॾेई हुननि खे राज़ी करे हुनखे अर्जेंट ब्लड चढ़ी थो वञे, त हुनजी ज़िंदगी बची थी वञे। इहे नंढा नंढा जेके आहिनि से वाक़ई हींअर सुठा कम थिया आहिनि। सही पोइ ईअं न आहे त सिर्फ़ु गवर्नमेंट जे ते, पर PPH ऐं गवर्नमेंट जो गॾियल जेके हले पियो प्रोग्राम, इहो तमामु बहितरीनु पियो हले। सही मटियारी ज़िले जे अंदरि औरतुनि जे लाइ को अहिड़ो सेंटर क़ाइमु थियल आहे सरकार जे तरफ़ां जिते औरतूं वञी शेल्टर वठी सघनि? जीअं मटियारी में हिकिड़ो आहे, पोइ उते कमु केतिरे क़दुरु थिए पियो, उते एतिरी मूंखे गहरात उन ताईं कान्हे, पर मतिलबु आहे सही सही मटियारी ऐं अंदरि असां इहो चाहियूं था त इहो सेंटर सिर्फ़ु मटियारी में न हुजे, पर तेलके हाला में हुजे, तेलके सैदाबाद में हुजे, टिनी तेलकनि में हुजे, जिते औरत ॻोठ जी औरत ओसी ताईं पहुची सघे। पोइ मटियारीअ में छा आहे, मटियारे ताईं हर औरत नथी पहुची सघे, ऐं अॼु ताईं बि औरत गुमनाम औरत तकलीफ़ुनि में आहे ई आहे। तव्हां कंहिं सियासी जमायत में रहिया, करे का सियासत कई? जी, मुंहिंजो बाबा सियासत में हो, मुंहिंजी अम्मा सियासत में हुई, ऐं उहे उन खां पोइ आऊं सियासत में, पर मूंखे भुटे जी सियासत तमामु घणी वणी। असांजो लीडर अॼु ताईं बि उनखे मञूं था, ऐं मोहतरमा तमामु सुठो कमु कयो, पर आसूं ज़रदारी सां असीं मुतफ़िक़ कोन आहियूं। सही ऐं उन सां बाक़ी सियासत में असां सुठो वक़्तु गुज़ारियो। पर जॾहिं असां NGOs जी दुनिया में आयासीं, त असां सियासत खां पूरा साइड में आयासीं, छो त NGOs में इहो हूंदो आहे त हर पार्टीअ खे पाण सां गॾु खणी हलिणो आहे, तंहिंजे करे सियासत खां पूरा साइड। पर ज़ाहिरी आहे कि हर माण्हू सियासत सां तालुक रखे थो, सही त असांजो लीडर भुट्टो साहब। तमामु घणी मोहतरमा तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, टाइम ॾिनो, ऐं तव्हांजो ताईं शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अॼु जेका असांजी हाला जे ॻोठ जमाल लहरीअ में मोहतरमा ख़ातुल फैज़ मला साहिबा जेका सियासी समाजी वर्कर आहिनि, उन सां मुलाक़ात हुई, उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी अॻी मुलाक़ात में ॿी कंहिं शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। सलाम।